मेहड़ बोर्ड जी सूरताल बाबत मेहड़ दुनिया बिराद जो अॻवान वापारी शख्सियत सेठ अमजद हुसैन दुनिया जी अवामी न्यूज़ जी टीम सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल। जीअं त जेका असां वटि बरसाती सिस्टम जेको असां वटि परियां सालानो जेको शुरू थियो उन में एतिरी का सिंध में त का ख़ासि बरसातूं पयूं पर एतिरी का ख़ासि बरसाति न पई जेका जंहिंजे लाइ को हाई अलर्ट गवर्नमेंट तरफ़ां जारी कयो वञे। पर असांखे अफ़सोस थो थिए जेके पंजाब में बरसातियूं पयूं आहिनि जेके 4 वॾा दरिया सिंधु दरिया में पवनि था जेके हिंदुस्तान पाणी कढियो या जेको बरसातियूं पजाए पई उहो पाणी उते ई माना पूरो मस थी वियो आहे। ॿियो त पंजाब गवर्नमेंट जेको आहे सो पंजाब हुकूमत पंहिंजे आवाम जी ख़िदमत कंदी ईंदी आहे। हुन तकिड़ा कट ॾेई हुनखे रिलीफ ॾेई उहो पाणी खे उते ई लिमिटेड करे छॾियो। सिंधूअ में एतिरो पाणी आयो कोन्हे। मूंखे अफ़सोस आहे जेको आहे सो NDMA ते जेको हाई अलर्ट जारी कयो त सिंध में जेको आहे सो वॾे दर्जे जी ॿोॾि पई थी अचे जंहिंखां पोइ तक़रीबन हज़ारे लखनि जे तादाद में माण्हू लॾ पलाणियूं कयूं जेको फसल फिटी करे माण्हू पंहिंजूं ज़मीनूं खेड़ियल रुतल फिटी करे अॼु ताईं जेको आहे हुनखे कलर वग़ैरह बि न ॾेई सघिया आहिनि। इन ख़ौफ़ में पंहिंजी लॾ पलाण में मुताज़ लॻा पिया आहिनि। राति मां पाण न्यूज़ ते ॾिठो त अलीकादी हिकिड़ो इंटरव्यू ॿुध NDMA वारनि कहिड़ी तहत जेको आहे जेको आहे सो अलर्ट जारी कयो त सिंध में 12 खां 14 लख क्यूसेक पाणी ईंदो जेको हिमल ताईं बि दरिया में कलोकी जेको बुढो जो पाणी आहे उहो बि 4 लख क्यूसेक तक़रीबन आहे जंहिंमें असां तक़रीबन 3 बैराज आहिनि गुडू बैराज आहे सखर बैराज आहे कोटड़ी बैराज आहे। हिकु बैराज ते 60 खां 70 हज़ार क्यूसेक पाणी असांजा बैराज कंदा आहिनि। तक़रीबन 2-2.25 लख असांजे सिंध जो घुरिबल पाणी आहे। बाक़ी को 1 लख क्यूसेक पाणी वञी बचे थो जंहिंजे करे हाई अलर्ट जारी कयो आहे। अवाम में शदीद गुस्सो आहे। अवाम जेको आहे परेशानी सां मुंहुं ॾेई रहियो आहे। असांजा फसल अध में रहिजी विया आहिनि ऐं मां इहो जेको आहे सिंध गवर्नमेंट खे परज़ोर अपील कंदुसि त अवाम जी रिलीफ ॾिनो वञे उनजी मदद कई वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।